हर का प्यारा सो सबना का प्यारा। जो हर का प्यारा सो सबना का प्यारा। जो हर का प्यारा सो सबना का प्यारा। और की झक
बोल श्री कृष्ण भगवान की जय। प्यारे गुरु साथ संगत, जो हर का प्यारा सो सबना का प्यारा। इन्हें गुरबानी सां सत्संग की शुरुआत था कयो ता सभिनी जो स्वागत आहे। इन गुरबानी जो भाव इहो ई आहे जेको असांजे भगवत गीता जे क्रम में हली रहियो आहे। जो हर का प्यारा सो सबना का प्यारा। जेको भगवान जो प्यारो आहे वो सभिनी जो प्यारो आहे। दिल सां गहरी हिकिड़ी ॻाल्हि आहे कि जेको भगवान जे नज़र में पास थी वियो उहो सॼे संसार जे नज़र में पास थी वियो, ऐं जेको भगवान जे नज़र में पास न थियो उनखे संसार भी पास न कंदो आहे। इहा अजब जी ॻाल्हि आहे। नज़र त ईअं ईंदो आहे कि जेको भक्तीअ जूं ॻाल्हियूं करे, भगवान जूं शरणागतीअ जूं ॻाल्हियूं करे, संसार उन सां ईर्ष्या कंदो आहे, उनखे घटि वधि ॻाल्हाईंदो आहे, पर इहो टेम्परेरी अथव, इहो नज़र ईंदो आहे। ही सूत्र हिन में अची वियो, जेको भगवान जो प्यारो सो सभिनी जो प्यारो। जो हर का प्यारा सो सबना का प्यारा। और केती झक झक आवे जावे। बाक़ी ॿिया जेके आहिनि उहे बसि झक पिया था मारनि। भगवान सां जंहिंजो प्रेम न आहे, जेके भगवान जे अञा हुन में न आया आहिनि शरणागतीअ में, भले ई उन्हनि खे लॻे कि असां सां ॾाढा माण्हू गॾु आहिनि, पर कोई गॾु कोन्हे। छो त सभु स्वार्थ सां जुड़ियल हूंदा आहिनि। संसार जो रिश्तो आहे स्वार्थ जो, वो कोई जुड़ियल कोन हूंदो आहे। हिते कोई कंहिंजो कान्हे, हिते केवल परमात्मा पंहिंजो आहे, वो कंहिंजो कोई कान्हे। ये सच्चाई आहे, को अफ़सोस जी ॻाल्हि कान्हे, को दुख जी ॻाल्हि कान्हे, को ज्ञान जी ॻाल्हि कान्हे, को सांत्वना जी ॻाल्हि कान्हे। हिकु सच्चाई आहे ऐं सहज सच्चाई आहे कि हर इंसान अकेलो ई ईंदो आहे, अकेलो ई वेंदो आहे। अगर कोई साथी आहे त परमात्मा। भीड़ त चइनि ॾींहंनि जी हूंदी आहे, थोरनि ॾींहंनि जी। चङा नाम रखाई के जस कीरत जग ले, नाल चले सब कोई, वो तो को नाल चले सब कोई, जे जुग चाले आरजा होर दसूनी होए, नवा खंडा विच जानिए नाल चले सब कोई। गुरु नानक पहिरियों चीज नहीं जेके गॾु हलनि था न, इन्हनि खे भरोसो न कजो, इहे अॼु अथव सुभाणे कोन हूंदव गॾु। जेतिस नज़र न आवे, जेकर परमात्मा जी नज़र में न आए त तुंहिंजी का वैल्यू ई कान्हे। त इन करे असां इन ॻाल्हि खे सम्झी वठूं, दिमाग में विहारे छॾियूं, अहंकार कढी फिटो कयूं ऐं शरणागत थी वञूं भगवान जे अॻियां, ऐं उन जी नज़र प्राप्त करण जी कोशिश कयूं, उन खे वणूं। ॿियो कंहिंखे वणूं चाहे न वणूं, उन मालिक खे वणूं। मालिक खे वणूं ऐं पोइ सॼे संसार खे न वणूं त बि चिंता न कजो, उन्हनि खे बि वणणो ई पवंदो। उन्हनि खे वणंदासीं, उन्हनि जे हृदय खे ख़बर आहे कि माण्हू त हे ई सही आहे, पर कोई चवंदो कान्हे। जो हर का प्यारा सो सबना का प्यारा। हाणे हिते ॻाल्हि बीठी आहे कि हरीअ जो प्यारो कीअं थिबो आहे, भगवान जो प्यारो कीअं, उहो श्री कृष्ण भगवान हिन में ॿुधाए थो। भगवत गीता जे हिन 18 अध्याय जे 69 नंबर श्लोक में, न च तस्मात् मनुष्येषु कश्चित् मे प्रियकृतं भविता न च मे तस्मात् अन्य प्रियतर भुव।
उहो माण्हू ॿुधाए थो जेको मुंहिंजी हिन वाणीअ जो प्रचार कंदो, जेको हिन मुंहिंजी भगवत गीता खे चई करे ॿुधाईंदो, माण्हुनि खे सही दिशा ॾियण वारी हीअ वाणी। हिन में अद्भुत रहस्य आहे भगवत गीता में कि सभिनी जे लाइ कल्याणकारी आहे। न त हर धर्म जो पंहिंजो पंहिंजो ग्रंथ सिर्फ़ उन जे लाइ कल्याणकारी आहे जेको उनखे फॉलो कंदो हुजे। पंथ, हर पंथ जो पंहिंजो पंहिंजी वाणी हूंदी आहे, पर उहा उन लाइ हूंदी आहे जेको उन सां जुड़ियल हुजे। पर भगवत गीता त सार्वभौमिक ग्रंथ आहे, सभिनी जे लाइ आहे, भली हिंदू हुजे भली मुस्लमान हुजे, पर वो समझाइण जो तरीक़ो हुजे, सभिनी जे लाइ कल्याणकारी आहे। कंहिं बि वर्ण जो हुजे, कंहिं बि आश्रम जो हुजे, आश्रम माना गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम, बचपन हुजे, सभिनी जे लाइ हिन में आहे। कृष्ण भगवान चए थो उहो वक्ता मूंखे प्यारो आहे, जे उहो मुंहिंजो ई कमु थो करे, जेको मुंहिंजी वाणीअ जो प्रचार करे थो। प्रचार हुअ न हिक खे जोरीअ ॿुधाए पकड़े पकड़े, न, हू पंहिंजो कमु करे थो। पोइ जिते पहुचणी हुजे वाणी पहुची वञे थी। हू त टिकी बि कोन सघंदो जंहिंजे मन में भक्ति न आहे, जंहिंखे श्रद्धा न आहे, जेको तपस्वी न आहे, उहो भगवत गीता जे सत्संग में टिकी न सघंदो, वेही न सघंदो। जेको दोष दृष्टि रखंदो हूंदो ऐं जेको स्वार्थी हूंदो उहो बि न वेही सघंदो। पर वक्ता जो कमु आहे कि पंहिंजो कमु करे। कबूतरनि खे दाणो विझबो आहे, पोइ कॾहिं कॾहिं कांव बि अची वेंदो आहे, त दाणो ॾियण बंदि थोरी कबो, कांव टिकंदो कोन आहे, कांव खे दाणो खपे बि कान, उहो त ॿिए कम सां अची वियो आहे। तीअं सत्संग में, भगवान जे सत्संग में ग़लतीअ सां कोई अची वेंदो आहे ईअं, पर उहो टिकंदो कोन, हुनजो मन बि कोन टिकंदो। उहा ॿी ॻाल्हि आहे। पर वक्ता भगवान खे प्यारो आहे। भगवान चए थो उन खां वधीक मुंहिंजो कमु करण वारो ॿियो कोई बि प्यारो मूंखे कोन्हे हिन सॼी पृथ्वीअ में, न को भविष्य में हूंदो। प्यारा त अनेक आहिनि भगवान जा, अलॻि अलॻि जॻह ते घोषणा कई अथई, पर वधीक प्यारो चए थो ही आहे जेको मुंहिंजे हिन भाव खे, हृदय मां निकितल भाव आहिनि भगवान जा। हरि हीअ कमल विहारिणी, भगवान जे हिन भाव खे जेको भाव सां, भाव में, हृदय में पहुचाए थो, वो भगवान जो प्यारो। जो हर का प्यारा सो सभना का प्यारा। उनखे ज्ञान, कर्म, भक्ति सब योग प्राप्त था थी वञनि वक्ता खे। पर एॾो आसान बि कमु कान्हे वक्ता थियणु। तव्हांखे छा लॻंदो आहे आसान कमु आहे? हीअं त आसान आहे, तव्हां बि था करे सघो, सभु था करे सघनि। छो त मां जेको चवंदो आहियां तव्हां सम्झी था वेंदा आहियो, हा हा कंदा बि आहियो, तव्हांखे ॼण ख़बर ई हूंदी आहे सभिनीनि खे, बसि तव्हांखे मौक़ो कोन मिलंदो आहे वेहण जो। मुरारी बाबू चवंदो आहे कि आप भी ज्ञानी हो, आप भी सब जानते हो, पहचाने नहीं गए हो। ये और बात है, अभी पहचाने नहीं गए हो, समय आने पर पहचाने जाओगे तो आप भी करोगे। ईअं त वेही सघो था, तव्हां बि मथे चढ़ी करे जेको मां चयो तव्हां चई बि था सघो। हिकु पादरी, फॉरेन जी सची घटना आहे, फादर जेको थींदो आहे चर्च जो, उहो हिकु छोकिरे खे वठी आयो, बाइबल तयारु कराए, रटाए करे, यादि कराए। उहो छोकिरो होशियारु हो रटण में, एक्टिंग करण में, नाटकी। तो न बिल्कुलु इहो हाव भाव प्रस्तुत कया ॼण जीअं कोई फादर उपदेश कंदो आहे, तीअं करणु लॻो। पर अनुभव कुझु न,
न को धर्म जे प्रति जिज्ञासा या कोई कुछ, पर हुन जेको जेको रटाईंसि न उहो चई ॾिनई ऐं भाव बि ओड़ा आणे ॾिनई। वक्ता जी ट्रेनिंग बि थींदी आहे। असांजी ट्रेनिंग त कोन थी, बसि थोरा दड़का मिलिया हुआ, इहा ई ट्रेनिंग हुई। न त हिकु स्पेशल उहा थींदी आहे कि कीअं ॻाल्हाइणो आहे, कहिड़ी वेशभूषा, कीअं हथ कीअं हलाइणा आहिनि। त हुनखे ट्रेनिंग ॾियारे करे मंच ते बीहारियईंसि। हुन ॾाढो सुठी व्याख्या कई धर्म जी। सभु माण्हू भाव विभोर थी विया कि अद्भुत बालक, चमत्कारी बालक आहे। हुन पंहिंजो प्रवचन पूरो कयो। सभु हुनखे हंज खणण लॻा, प्यार करण लॻा हुन बालक खे कि कहिड़ो क्यूट ॿार आहे। को आदर ॾियण लॻो, सत्कार करण लॻो, को घर पे वठी वञेसि। पोइ हुन खां पुछियो वियो, भाई तुम एॾी शक्ति किथां आई, अद्भुत दिव्य शक्ति? जीअं कुझु बि न, मां त रांदि पियो कयां, हीअ मूंखे वठी आयो कि तोखे हीअं करणो अथई। त ईअं त कोई बि थो करे सघे। सवाल छा उहो प्यारो थी वेंदो भॻवान खे? कनि पिया था, मायूं बि थियूं कनि, दादियूं, दादा, भैया ऐं भगवान जी सभु कनि त पिया था। पर ॾुखियो छो तो? उहो छा भॻवान जा प्यारा थी विया छा? असां ई दावो कोन कयो आहे कॾहिं। मां पाण खे बि तो हुन में रखां कि बसि असां अर्थ कयोसीं त भॻवान जा प्यारा थी वियासीं ऐं वरी पोइ अहंकारी थी वियासीं। ही त अहंकारी थी वेंदा आहिनि, पूजा कराराईंदा आहिनि, पेरे पवाराईंदा आहिनि पाण खे। सुबुह जो दुकान ते वञनि, शाम जो भॻवान ठही वञनि। सुबुह जो ऑफिस वञनि, शाम जो भॻवान ठही वञनि। ॾाढो ॾुखियो कमु आहे। पर छा ही चालाकी आहे, हिन जी चालाकी आहे। कोई त्याग तपस्या त आहे कान। हाणे कीअं भॻवान कंहिंजे लाइ चयो आहे? भॻवान चयो आहे जेको मुंहिंजे हिन हृदय जे भाव खे हृदय सां ॿुधाईंदो ऐं माण्हू जे अंदरि भाव पैदा कंदो मुंहिंजे प्रति, त उहो कीअं थींदो? कपट सां त थींदो कोन, चालाकीअ सां थींदो कोन। उहो आसान कान्हे। ही भॻवान जो गीत आहे, भगवत गीता भॻवान जो गीत, जेको हिन गीत जी सही लय ताल प्रस्तुत करे माण्हुनि खे उनमें ॿोड़े थो छॾे, भाव विभोर थो करे छॾे, सराबोर थो करे छॾे गीत सां। उन वक्ता जी महिमा आहे, ॻाल्हियुनि सां थोरी। मां त इहो चवंदो आहियां, वक्ता उहो जेको पंहिंजे घर वारनि जे विच में वेही करे सत्संग करे ॾेखारे। कीअं थियो अथव जलेबी ग्रुप कॾहिं बि पंहिंजे घर में सत्संग न कंदा अथव। इहे ज्ञान वारा ॿिए कंहिंजो घर ॻोल्हींदा अथव जिते हुननि खे कोई सुञाणे कान, कोई न को सुञाणे न, उन्हनि खे ख़बर आहे कि घर में कीअं हलंदी आई आहे, उते कंदा अथव। घर में ईअं चयो वियो लॉकडाउन में, हिननि दादियुनि पंहिंजे एरिया वाइज़ मायुनि खे चयो, जनेबियुनि खे, कि तव्हां पंहिंजे घर में ई शुरू कयो सत्संग, वाणी हलायो। पोइ पंहिंजे घर जी ॾेराणियुनि ऐं नुंहरुनि खे विहारे करे ऐं तव्हां हुते वाणी हलायो, सत्संग हलंदो रहंदो। सभिनी मना करे छॾी। छो? ॾेराणी जेके कीअं ज्ञान बांटींदी? ॾेराणी भाॼाई या नुंहं, हुननि खे त ख़बर आहे न कि इहा कहिड़ी आहे। छा हुन जी अॻियां कूड़ ॻाल्हाए सघंदी? छा हुन जे अॻियां चई सघंदी अहंकार छोड़ दो? त उहो सभु निहारींदसि, तूं उन छोड़ाए क्या? चवंदसि कोन, बसि निहारींदसि। ऐं हुनखे बि शर्म ईंदो, मां कीअं चवां। त छो ॾुखियो आहे वक्ता थियणु? छो त असां में उहा ॻाल्हि न हुजे ऐं असां चऊं त या त बेइज़ती थींदी
हिननि जी त थींदी रहंदी आहे, जलेबी मां न अचां, बेइज़ती। या त बेइज़तीअ खां बचण जो तरीक़ो उते सत्संग कर जिते कोई सुञाणे ई न। ॿियनि शहरनि में वञी करे प्रवचन करे अचणु सवलो आहे, पंहिंजे शहर में हिक ई जॻह ते पंहिंजे घर में हिक ई स्थान ते वेही करे कंटिन्यू निरंतर अलॻि अलॻि तव्हां अगरि करे विया त इन जो मतिलबु, ऐं कंहिं आक्षेप न कयो त छा था सम्झो, मां बि अगरि धुका हणा, खुदि न कंदो हुजां ऐं कुझु बि चवां त छा घर वारा मूंखे छॾे ॾींदा? हिकदमि कोन चई ॾींदा, पाण कहिड़ो आहे, उपदेश थो करे, पर अञा ताईं न चयो आहे कंहिं, न पाड़े वारनि। हिन ॻाल्हि में त न चयो आहे कि जेको चए थो हुन में पाण छो नथो हले। ॿिए ॻाल्हियूं पकड़नि त वञी पकड़नि, भई मुंहिंजे मिट माइट हीअं कयो, रिश्तेदार इहे ॻाल्हियूं पकड़नि त वरी पकड़नि। त छा था सम्झो, वक्ता ठहण जा फ्रीअ में ठही वेंदो आहे, आसानी सां ठही वेंदो आहे, उन ते हलणो पवंदो आहे। न त हर कोई न अची वञे व्यास गद्दीअ ते वेही न रहे कि हम करेंगे सत्संग, हम करेंगे। कर भाई, तो वेही बि रहे तो चवंदो छा? पहिरीं त खुदि खे हलणो पवंदो, लोभ छोड़ दो, नहीं कोन करे सघंदो। त वक्ता ठहण को रांदि कान्हे, सचो वक्ता ठहण उन ते हलणो पवंदो आहे, अनुभव जेको हुजे उहो ई करणो पवंदो आहे। त भगवत गीता विलक्षण गीता आहे, सभिनी जे लाइ कल्याणकारी आहे, जेको वक्ता स्वार्थ छॾे करे जन कल्याण जे लाइ ऐं पंहिंजो भाव भक्ति वधे, इन लाइ भगवान जी न गीता जो प्रचार थो करे, उहो भगवान खे अति प्यारो आहे। मातो ने भी चयो, श्रोता भी प्यारो आहे। वक्ता ऐं श्रोता तो शरणम, ॿई भगवान जी शरण में आहिनि। केवल वक्ता महान थोड़ी, श्रोता भी महान आहे। उहो ईंदो अॻिते कि जेको ॿुधे थो उहो बि, उनजो बि उद्धार थी वेंदो। ऐं वक्ता कॾहिं लिकाईंदो कोन्हे, वक्ता कॾहिं कंजूसी कोन कंदो आहे, वो त वेंदो आहे ॿुधाईंदो, पाणी भाव हुनजे अंदरि ईंदा वेंदा आहिनि। अगरि श्रोता ध्यान सां ॿुधे त महत्वपूर्ण भूमिका प्रश्न पुछण वारनि जी बि हूंदी आहे, जेके प्रश्न पुछी करे अञा वक्ता खां कढाराईंदा आहिनि। त वक्ता श्रोता इहो सुठो माध्यम आहे सत्संग जो। इन में वक्ता खे भी नवा अनुभव थींदा आहिनि, श्रोता खे भी वाणी मिलंदी आहे। त इहे भगवान जो कमु कंदा आहिनि, भगवान जी गीता खे प्रगट करे सभिनी जे कल्याण जी ॻाल्हि कंदा आहिनि। सभिनी जे लाइ भगवत गीता आहे। स्वामी राम सुखदास इहा मिसाल ॾींदो आहे कि जीअं गाबो गांइ जो खीर पीअंदो आहे, त असां वटि हुयूं गायूं अॻे, असां त ॾिठियूं आहिनि। उहो गाबो बार बार धिको ॾेई करे खीर पीअंदो आहे, उन सां छा थींदो आहे, गांइ जो खीर अञा हेठि अची वेंदो आहे, अञा उते पहुची वेंदो आहे। तीअं श्रोता जॾहिं वक्ता खां प्रश्न पुछंदो आहे त वक्ता मां अञा खीर निकिरी ईंदो आहे, वाणी निकिरी ईंदी आहे, कुझु बि नयूं ॻाल्हियूं निकिरी ईंदियूं आहिनि। श्रोता जो जोश उत्साह ॾिसी करे हू सलोक त तव्हांजो ॿुधल हूंदो कि भाई सभई उपनिषद गायूं आहिनि ऐं श्री कृष्ण भगवान हुनजो ॾुहण वारो ग्वालो आहे, ऐं अर्जन आहे बचड़ो गाबो, अर्जन गाबो आहे, जंहिं भगवत गीता जो ज्ञान गांइ जो खीर पीतो आहे, कृष्ण भगवान खीर कढण वारो। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन दोग्धा, पाथो पार्थ वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत।
पार्थ वो वत्स माना बच्चो काबू गाइंदो तेने भगवत गीता जो जेको अध्ययन करे तो प्रचार करे तो भगतन के जेको बुधाए तो वक्ता जी महिमा है वो भगवान के ॾाढो प्यारो है। भगवान उनजे लाइ चाहे तो तू मूंखे प्यारो है जो हर का प्यारा सो सबना का प्यारा और केती केती झक झक आवे जावे तसां छो झक मारियूं असां छो न भगवान जी शरण में वेही करे उनजी गीता ॿुधूं गीता ॻायूं गीता पढ़ूं। ते भगवान जो वाइदो आहे अचो ॿुधायांव भगवान जो कहिड़ो वाइदो आहे। दुनिया जो प्यार भी पाई दे मोसानी
पर भगवान सां जंहिंजो प्यार थी वेंदो न, उनखे कंहिंजे संसार जे आदर सत्कार जी चाहना न हूंदी आहे। भगवान खां वधीक उनखे ॿियो कोई प्यारो बि कोन हूंदो आहे। भगवान जी वाणी, भगवान जी भक्ति, भगवान जूं ॻाल्हियूं, उनखे इहो ई सुठो लॻंदो आहे वक्ता खे। त कृष्ण भगवान चए थो, मूंखे इन खां वधीक ॿियो कोई बि प्यारो कान्हे जेको मुंहिंजे लाइ कमु करे थो, मुंहिंजे लाइ समय, मूंखे समय थो ॾे, धन बि मूंखे थो ॾे, सभु कुझु पंहिंजो पाण खे मुंहिंजे शरणागत थो करे छॾे ऐं ॿियनि खे मुंहिंजो इहो मुंहिंजी वाणी ॿुधाए थो। अद्भुत भगवत गीता आहे, जंहिंजे लाइ कॾहिं बि आग्रह न करणो पवंदो आहे। भगवत गीता उहा वाणी कान्हे कि असांखे प्रचार करणु निकिरणो पए। ॿियनि धर्मनि छा कयो आहे, जोरीअ धर्मांतरण, के क़ुरान खणी निकिता, के बाइबल खणी निकिता ऐं माण्हुनि जो धर्म मटींदा विया। जबरदस्ती करणी पए, उहो ग्रंथ कहिड़ो। भगवत गीता लाइ कॾहिं बि जबरदस्ती न करणी पई आहे, छो त भगवत गीता कट्टर कान्हे, सीमित कान्हे, के केवल हिकु ॻाल्हि नथी करे, सभु हिन में आहे। ऐं भगवत गीता कुझु ॿाहिरों मटण लाइ बि नथी चए, न असांजो वेश मटण लाइ थी चए, न आश्रम, न ॻाल्हियूं, न वीचार। भगवत गीता केवल भाव ऐं उद्देश्य मटण लाइ थी चए कि पंहिंजो उद्देश्य ठीकु कर ऐं भाव ठीकु कर, बस। ॿाहिरियूं ॻाल्हियूं थोरी चयूं आहिनि कि ॿाहिरां हीअं कर या हूअं कर। इन करे सभिनी जे लाइ आहे इहो भगवत गीता। त जेको माण्हू, जेको वक्ता श्रोता खे ॾिसी करे उन अनुसार औषधि ॾे थो भगवत गीता जी, उहो भगवान खे प्यारो आहे। सभिनी जे लाइ हिकु ई ॻाल्हि थोरी आहे भगवत गीता जी। देश काल परिस्थिति ॾिसी करे औषधि, दवा जेका थींदी आहे, दवा न हिंदू हूंदी आहे न मुस्लमान हूंदी आहे। सभु वटि त वैक्सीन जीअं आई आहे, उहो त सभु लॻाईंदा न, धर्म ॾिसी थोरी लॻाईंदा। इहे भगवत गीता वैक्सीन आहे, आध्यात्मिक कोरोना खां बचाइण वारी, क्रोध, रुअण ऐं नाराज़गीअ खां बचाइण वारी वैक्सीन आहे भगवत गीता। ऐं डॉक्टर आहिनि इन जा वक्ता, ठाही आहे भगवान कृष्ण। त उहो भगवान खे ॾाढो प्यारो आहे जेका हीअ हिनजो प्रचार थो करे। पर प्रचार कीअं? ईअं जीअं मां चयो, थी वञे थो, उहो त बसि पंहिंजे आनंद लाइ थो करे वक्ता, पोइ जेसिताईं पहुचे, जेसिताईं वाणी पहुचे, कोई उद्देश्य न। जलेबियुनि किन करे छॾियो, मूंखे सुठो बि न लॻंदो आहे मां कि बार बार जलेबियुनि जो जिक्र कयां, उन्हनि जी का आहे ई कोन वैल्यू जो असां हिन व्यास गदीअ ते उन्हनि जो जिक्र कयूं। पर मजबूरी आहे। मजबूरी कहिड़ी आहे कि असांजे सिंधी समाज में भगवत गीता ते सत्संग त थिया कोन, सत्संग कया आहिनि जलेबियुनि, छो त उन्हनि जे सत्संग जो नालो ई गीता जो ज्ञान आहे। त उन्हनि जेको ख़राब कमु कयो आहे, त माण्हुनि खे पहिरीं ॿुधाइणो त पवंदो न कि वास्तविक गीता जो ज्ञान इहो न आहे। इन करे जलेबियुनि जो जिक्र करणो पवंदो आहे, न त असांखे छा हिननि सां मतिलबु, कूड़नि झूठनि माण्हुनि सां, केवल नकल करण वारा, केवल ॿाहिरां ॿुधाइण वारा, ॻाल्हियूं पकड़े, ड्रेसूं पाए करे, शो ऑफ करे ॿुधाइण वारा, दुकान हलाइण वारा। घर में कनि न, घर में कयो न, उते हलंदी कोन नकली वाणी। त हिननि कई आहे नकल, ऐं नकल जो अंजाम बि ॾाढो बुरो थींदो आहे। नकलीअ खे असली हुअण जो दावो करणो पवंदो आहे, तॾहिं हली सघंदो आहे। जेसिताईं उहो कूड़ो माण्हू इहो न चवंदो कि मां सच थो ॻाल्हायां, तेसिताईं हली ई न सघंदो। त हुनखे सच जो सहारो वठणो पवंदो आहे कि इहो ई सच आहे। हिननि जो असां छा सहारो वठंदासीं?
इन्हनि खे ओपन करण लाइ भली खुद खे बि असांखे बदनाम थियणो पए थींदासीं, पर समाज खे ॿुधाईंदासीं कि इहो कोन अथव कृष्ण भॻवान जो संदेश, ही तव्हांखे उलझाए रहिया आहिनि। तव्हांजे हृदय सां मेच न थिए वाणी त वो कृष्ण जो संदेश न आहे। सत्य खे कॾहिं बि प्रमाणित करण जी जरूरत न पवंदी आहे। तव्हां का ॻाल्हि ॿुधी करे पाण ई स्वीकार कयो, हा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, त सम्झिजो वो सत्य आहे। कूड़ो आहे त पोइ तव्हांखे दिमाग़ लॻाइणो पवंदो कि अरे यार आहे त कोन, पर चए थो। ऐं हुन जलेबियुनि में वञो त तव्हांजो मन हलंदो, हुननि रखियो आहे नालो मन चंद्र आहे, उहो मन न हलंदो आहे, दिमाग़ हलंदो आहे कि चवनि त था पर इहा आहे त कोन। पर हाणे केरु चए दादीअ खे सीट ते वेठी आहे, हेॾा अथसि माण्हू, मूंखे बदनाम करे छॾींदा। पर जिते तव्हांजो हृदय स्वीकार कंदो वञे कि हा ॻाल्हि सही आहे, त सम्झिजो सत्य ई पिया था ॿुधो, सत्य आहे। सत्य खे प्रमाणित जरूरत न आहे। ऐं सत्य कॾहिं बि हिकु जहिड़ो न हूंदो अथव, कूड़ त न हिकु जहिड़ो, मतिलबु ॻाल्हियूं हुनजूं उहे सेम जेके रटे वेठा आहिनि उहे ॻाल्हियूं चवंदव। सत्य समय अनुसार तव्हांखे परिभाषा मटे बि ॿुधाईंदो, उनमें ई सच्चाई आहे। जेको बी न रहे। हिकु पतिव्रता माई हुई, सच में पतिव्रता हुई। वो थियो छा, हुनजो घोटु निंड मां उथियो, पाणी घुरियईंसि पीअण लाइ। वो माई पतिव्रता पाणी खणी आई, पर घोटु वरी निंड अची वियसि। वो पाणी जॾहिं बीठी आहे, वो वरी सुम्ही पियो, पर माई बीठी रही। सुबुह जो थियो त घोट जी निंड खुली, त चईसि अरे तूं हिते बीठी आहीं, चईसि हा तव्हां पाणी घुरियो हुव, मां सोचियो वरी घुरंदा, केॾी महिल तव्हांजी निंड खुली सघे थी, त मां झले बीठी आहियां पाणी। ऐं उथारण ठीकु न लॻो कि एॾी गहरी निंड मां, मिठी निंड मां तव्हांखे कीअं उथारियां। वॾे मां वॾो सुख मञियो वियो आहे गहरी निंड, वॾे मां वॾो सुख न धरतीअ जो गहरी निंड। न पीउ यादि, न मां, न पुटु, कोई यादि न हूंदो आहे। त घोटु ॾाढो प्रसन्न थियो। और राजा के सपने में आयो कि मुझे राज में का पतिव्रता आहे, हिन घर में कहाणी आहे। त पंहिंजे सिपाहियुनि खे मोकिलियईं कि भाई तुंहिंजी ॻाल्हि मां ॿुधी आहे, तुंहिंजे पाड़े वारनि बि ॿुधाई, ऐं हीअं थियो, तूं इनाम वठ हीरनि जो। उनजी पाड़े वारी त ॿी माई हुई, उनजी मां बि नकल कयां, सेम ईअं ई प्रोसीजर हलां मां बि, त राजा मूंखे बि घुराईंदो। मां छा पियो चवणु चाहियां, सच जी नकल न थींदी आहे। सत्य हिकु ई घटना ॾेखारे पोइ वरी हली वेंदो आहे, पोइ ॿिए रूप में ईंदो आहे। कूड़ उते ई बीठो हूंदो आहे, उहे ॻाल्हियूं पकड़े करे, उहो ई नाटक, उहा स्क्रिप्ट झले बीठो हूंदो आहे, जलेबी महाराज। उन नकली माईअ, नकली पतिव्रता घोट खे त पुछंदी बि कोन हुई, पर पंहिंजे घोट खे चयईंसि कि ॿुधो, शाम जो जीअं दुकान तां अचो, थकिजी टुटिजी अचिजो, छो त हू बि थकिजी टुटिजी आयो हो, पोइ सुम्ही पइजो, पोइ वरी ठीक 8 बजे उथजो, मूंखां पाणी घुरजो, मां पाणी खणी अचां, वरी सुम्ही पइजो, ऐं वरी थोरी पोइ सुम्ही पिया हुजो, सुबुह जो उथी करे चइजो तूं अञा बीठी आहीं हिते, बस पोइ ॾिसो पाण खे हीरा मिलंदा। हाणे भाई छा केॾां वञे, त वियो घरां निकितो, घुमी फिरी आयो, ऐं चयसि पाणी पीआ, चयसि हींअर न, अरे हुन चयसि हींअर उन लॻी आहे मूंखे, चयसि हींअर थोरी आहे स्क्रिप्ट में, त सुम्हो पहिरीं, चओ मां थकियल आहियां, मूंखे निंड थी अचे। हुनखे सुम्हारियईं घोट खे जोड़ीअ, पोइ हुन भाईअ 8 बजे पाणी घुरियईंसि, चयसि हा वठो पाणी। भाई वठे पियो, पर निहारींसि कि वठिणो कान्हे, सुम्हणो आहे, त वरी सुम्ही पियो। भाई सुम्ही पियो, निंड अची वियसि,
माई अची हाणे मां बि वञी सुम्ही थी पवां, सुबुह जो वरी अची बीह रहंदसि, कंहिंखे ख़बर थोड़ी पवंदी। सुबुह जो आई ऐं पाणी जो गिलास जले पी रही, घोट थियो, चयसि हाणे पीअणो आहे मूंखे, चयसि हा हाणे पियो। उहो माई जेका आहे ॿाहिरि पाड़े वारनि खे ॿुधाइण लॻी, अरे ख़बर अथव सेम असां सां बि ईअं ई थियो आहे, जीअं हुन सां थियो न हुन पतिव्रता सां, तीअं मूंसां बि ईअं थियो आहे। मां खां बि पाणी घुरियईं घोट, थकियल हो पर सुम्ही पियो वरी, त मां बीठी रहियसि, झूठी कई की मां बीठी रहियसि सारी राति, ऐं पोइ सुबुह जो ॾिठोमांसि। अहिड़ा मूड़ माण्हू अथव संसार में। पोइ ॿ टे ॼणा राजा वटि विया कि साईं हिकु ॿी बि घटना थी आहे ईअं ई। तो राजा तो समझदार हो, हुनजा माण्हू बि फैलियल हुआ कि पतो कयो भाई जीवन भर ये माई सुठी हली आहे हुन सां। राजा खे सॼी जानकारी मिली कि सच्चाई छा आहे। राजा घुराईसि, माई चई पंहिंजे घोट खे हलो हलो, राजा इनाम ॾींदो पाण खे, पर मां अॻियां थींदसि, तव्हां पुठियां ई हुजिजो, छो त मूंखे इनाम मिलणो आहे। हुते विया, राजा चयसि तव्हांजे लाइ इनाम रखियो आहे, तूं आई न पतिव्रता, चयसि हा साईं। जेके नकली माण्हू हूंदा आहिनि न, उहे ग़लति फहमी में जीअंदा आहिनि कि हुन ईअं कयो, मां बि ईअं कयो त सेम त आहियूं। अरे हुनजी तपस्या, हुनजो त्याग, उहो फ्रीअ में, उहो हलियो वियो। तोखे ॿाहिरियों रूप नज़र अची वियो, तो ॿाहिरां नाटक कयो त तोखे फल, हाणे फल कहिड़ो थो मिलेसि। राजा ताड़ी वॼाए घुरायो, भाई ॾियो हिनखे इनाम, चाबुक हंटर अची वियो, चयसि हणोसि भाई हिनखे इनाम ॾियोसि। हुनखे कोड़ा मिलिया, 17 कोड़ा मिलियसि। तीअं ई जलेबियुनि खे बि कोड़ा हणणु खपनि। ऋषि मुनिनि संतनि जी ॻाल्हियुनि खे साइड करे, तपस्या खे साइड करे, उन्हनि जे ज्ञान ध्यान खे पासीरो करे, ख़ुदि दादियूं भॻवान थी वेही रहिया। घर में तव्हांजो उहो ई नेचर जेको हिकु आम वियल माई जो हूंदो आहे। घर में सभिनी लाइ नथो चवां, पर कुझु जीअं 99.99% इहे ई आहिनि। तव्हांजो घर में लक्षण सभिनी खे ख़बर, उते उन्हनि खां बची करे त ॿिए जे घर में अची करे सत्संग था कयो ऐं भॻवान ठही वेही था रहो, त तव्हां इहो ई था कयो, ॿाहिरियों नकल पिया था कयो कि हू ईअं कंदी हुई न, हूअ ईअं कंदी हुई न, इन करे असां बि पंहिंजी पूजा पिया था करायूं। उन्हनि खे कोड़ा लॻी रहिया आहिनि, उन्हनि खे चाबुक लॻी रहिया आहिनि अस्तित्व जे तरफ़ां, ॾिसण कोन था अचनि, लॻी रहिया आहिनि। त को नाटक कान्हे, को खेल कान्हे। लोगन राम खिलौना जाना, गुरबानी आहे। माण्हू धर्म खे खेल सम्झी वरितो आहे कि भई रांद आहे, रांद कान्हे, उन ते हलणो पवंदो आहे। जेको असां ॼातो आहे उहो ई ॿुधाइणो पवंदो आहे। ऐं अहंकार धीरे धीरे नष्ट थींदो वेंदो आहे। जीअं जीअं भगवत गीता में असां अध्ययन कंदा वेंदा आहियूं, वो अहंकार नष्ट थींदो आहे ऐं भगवान जी शरणागति थींदी वेंदी आहे। त वक्ता बि नकली ॿुधायोमांव न, श्रोता बि नकली अथव। कॾहिं हिननि जी ज़रूरी आहे चर्चा करणु नकलियुनि जी, ताकि हिननि जो दिमाग़ मां निकिरी वञे ऐं असां असली परमात्मा जी शरण वठूं। नकली श्रोता जो ॿुधाईंदो आहियां, हिकु भाई सत्संग में हली वियो, ॿुधण लॻो वक्ता ॻाइण भगवत गीता जा श्लोक, तो रोअण लॻो उहो श्रोता। तो वक्ता चयसि एॾो प्रेम तोखे भॻवान सां, चई न तव्हां जीअं ॻायो था न, त तव्हांजो आवाज़ ॿुधी मूंखे रोअण अची वियो। त चयसि छो रोअण आई मुंहिंजो आवाज़ ॿुधी? त हुन चयसि साईं मुंहिंजे बकरे खे कोरोना थी पियो हो, त आख़िरी समय में हुनजो आवाज़ बि ईअं ई पियो अचे। हाणे मूंखे तव्हां ते रोअण थो अचे, तव्हां बि हली वेंदा। त इहे श्रोता बि नकली, जेके ॿुधनि कोन पिया था, ॾिसनि पिया था। त हाणे हुन त हिनखे ॾिठो, ऐं ही छा अॼु छा श्रोता मायूं छा पई थियूं ॾिसनि, ड्रेस दादीअ जूं,
दादीअ जो चश्मो, दादीअ जी उहा अच्छी चादर, वो ॾिसी ॾिसी करे चरिया पिया था थियनि। ये श्रोता दो गधा। हर नाटक भी ये कंदा अथव कि महान श्रोता हुजनि ॼण, शोनकादिक जी 88,000 मां निकिता हुजनि ॼण, उहे हुजनि ॼण, भई असां उहे आहियूं। पोइ हिकिड़े श्रोता पुछियईं संत खां, साईं तव्हां ॿुधायो आहे कि भई सर्व उपनिषदो ऐं भई उपनिषद गाय आहिनि ऐं कृष्ण भॻवानु दो गधा आहे, त हुन सभिनी दो गधा, हुनजो दो गधा ॿुधाई हुन कि साईं ये दो गधा केरु, ॿ गधा इहो सम्झ में न आयो, बाक़ी त मूंखे सभु पतो पइजी वियो कि ॿ गधा। संत में चई भई लॉकडाउन में हिकु त माण्हू अचनि कोन, वरी मिलियो आहे त हे मिलियो आहे, चई ॿुध ॿ गधा जेके हुआ न, हिकु तूं ॿुधे ऐं ॿियो मां तोखे बि थो ॿुधायां भगवत गीता, हल वञ तूं जलेबीअ वटि। त श्रोता अहिड़ा बि आहिनि संसार में, वक्ता बि अहिड़ा आहिनि, उन्हनि खे कयो साइड। असली वक्ता श्रोता तो शरणम, असली वक्ता ऐं श्रोता उहे जेके समझदार बि आहिनि, जिज्ञासु बि आहिनि, जिन जो अहंकार नष्ट थी चुको आहे ऐं भगवान सां प्रीत वधी चुकी आहे, संसार मां मोह खत्म थी चुको आहे, भगवान सां प्यार शुरू थी चुको आहे, उन्हनि ते भगवान सदाई प्रसन्न रहे। बोल श्री कृष्ण भगवान